खैरात जो सवाब अल्लाह पाक जा प्यारा प्यारा आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सदको बुराइन जा 70 दर बंद कंदो आहे। सदन फरमायो, जिको अल्लाह पाक जी रिज़ा जे करे सदको ॾिए थो, उहो सदको उनजे ऐं जहन्नम जे विच में रुकावट बणिजी वेंदो आहे। हिकु ॿी जाते प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, सदको ॾियो, सदके जे ज़रिए मरीज़नि जो इलाज कयो। बेशक सदको हादिसात ऐं बीमारियुनि जी रोकथाम कंदो आहे। अव्हां खे खपे कि ग़रीबनि जी पाण इमदाद करियूं, इन लाइ ख़ैरात करियूं, ग़रीबनि ईअं दीन जी ख़िदमत लाइ बि राय ख़ुदा में दिलि खोले करे ख़ैरात करियूं, सदको ॾियूं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।